अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों। संदरा बदिजी चुका आहिनि, हथ पइजी चुका आहिनि। पहिरीं महिल त हू मारे विया। हाणे उन्हनि खे जेको सो तंज़ीमी पाबंदियूं ऐं दोस्तनि जे चवण जे मुताबिक़ त हर्श वर्ड्स कोन इस्तेमालु कंदुसि, पर एतिरो आहे त उन्हनि पहिरीं महिल मारे चुकिया। 5 साल इक़्तिदार में रहिया, सवाइ धोखे जे उस्ताद ने कुझु कोन ॾिनो। नओं पैनल साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो साहिब जे अॻुवाणी में जेको लथो आहे, बुर्दबार दोस्त आहिनि असांजा। असां कोशिशि कई आहे त इहे जेके बुर्जमान आहिनि, 5 सालनि खां वठी इक़्तिदारी धुर जा माण्हू आहिनि, सरकार सो ब्यूरोक्रेट्स जा माण्हू आहिनि, ऐं उहे जेके आहे 5 सालनि ताईं का कारकर्दगी कोन ॾेखारे सघिया। इंशाअल्लाह साईं शरीफ़ तुनियो जेको मंशूर आहे उहो इहो ई आहे त असां तहरीक हलाईंदासीं, ज़बरदस्त तहरीक हलाईंदासीं, जेका हेठि यूनिटनि खां शुरूआति कंदासीं। कमु शहीद खां वठी इंशाअल्लाह तहरीक जी शुरूआति कंदासीं, ओबावड़े खां शुरूआति कंदासीं। उतां खां इंशाअल्लाह हर हिकु यूनिट खे पाण सां मुतहद करे, मज़बूत करे जेको आहे असीं बाक़ाइदा सरकार सां मुहाॾो अटकाईंदासीं पंहिंजे हक़नि जे लाइ। असांजे जेके मंशूर जे अंदरि जेके इल्तवा में पयल जेके ज़रूरी मसइला आहिनि, सभ खां पहिरीं उहे अवलीन तरजीह ते आहिनि, जंहिंमें सर्विस काउंट जेको आहे, कॉन्टेक्ट पीरियड वारो जेको सर्विस काउंट आहे, उहो असांजे जेका मंशूर में पहिरियों टारगेट आहे। उनखां पोइ सर्विस स्ट्रक्चर आहे, उनखां पोइ प्रमोशन जे रेशे ते ॻाल्हि ॿोल थींदी। त बाबा जेसीं ताईं सर्विस स्ट्रक्चर अचे, उनखे टाइम तेसीं ताईं असांजा प्रमोशन बहाल रखिया वञे, असांजो रेशो वधायो वञे। 25% छो, ऐं एलिमेंट्री सिस्टम जेको अचे थो, या जेको आहे प्राइमरी या प्रमोशन सेकेंडरी तरफ़ केतिरा आहिनि, उनखे वधाया वञनि। ख़ैर दोस्तो, पहिरीं त असांजो जेको सर्विस काउंट जो मंशूर आहे, उन ते भरपूर तहरीक हलाइबी ऐं सर्विस स्ट्रक्चर ते भरपूर तहरीक हलाइबी। उनखां अलावा जेको प्रमोशन्स आहिनि असांजा, उनजे रेशे ते बिल्कुलु ॻाल्हायो वेंदो, उन ते जेको तहरीक हलाई वेंदी। 5 साल असांजा ज़ियान थी विया आहिनि, ऐं नौजवान उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि, उनखां अलावा तंज़ीम जे ख़ैर ख़वान खे गुज़ारिश कंदुसि त बाबा असांजी मदद करियो, शरीफ़ दुनिया जी मदद करियो। हिकु चकर जेको सरकार जी जेका बी टीम आहे, जेका क़ाबिज़ आहे, जंहिं सॼी शइ खे यरगुमाल पाण बि तहरीक हलाइनि कोन था, ॿिए कंहिंखे बि हलाइनि कोन था। जेकर ॿियो केरु कमु करे थो त उनखे बि कमु करणु कोन था। इन्हनि खे हिकु चकर घर में विहारियूं, इनखे हिकु चकर जॾहिं पाण घर में विहारे छॾींदासीं त इंशाअल्लाह पोइ पाण कामयाबु थींदासीं। असांजो विज़न क्लियर आहे इंशाअल्लाह। असांजा जेके मोटिवेट आहिनि, उहो पंहिंजी जेका असां स्पीचिस में तव्हांखे मोटिवेट करण जी कोशिशि कंदा। इंशाअल्लाह असां सिंध जा दौरा बि कंदासीं, ॿाहिरि निकिरंदासीं बि, पंहिंजे वोटर ताईं पहुचंदासीं बि, कोशिशि कंदासीं त असांजो जेको वोटर आहे, जेको आहे असां ते एतमाद करे ऐं जेको पंहिंजे हक़ खे सुञाणे। असीं एतिरो चऊं था त असीं रुगो हक़ जो अलम जेको खयों आहे, असीं अलाह जे आसिरे ते, तव्हां शऊर रखंदड़ ऐं गैरतमंद वोटरनि जे आसिरे ते असां इहो जेको आहे अलम खयों आहे, ऐं असांखे कामयाबु तव्हां कंदा। हिकु चकर असां ग़रीब मोलाई तबिको आहियूं, ऐं असां वटि वॾियूं गाॾियूं कोन्हनि, वॾो प्रोटोकॉल असां वटि कोन्हे को, छो त प्राइमरी उस्ताद लग्ज़री लाइफ प्राइमरी उस्ताद जी कोन्हे के। जॾहिं तंज़ीम जे अंदरि लग्ज़री लाइफ अची वई आहे न, प्रोटोकॉल अची वियो आहे, वॾियूं वॾियूं गाॾियूं, वॾा वॾा बंगला, वॾियूं वॾियूं ओताकूं, त आम उस्ताद जेको आहे पंहिंजे उन अॻुवाण ते पहुची कोन थो सघे, ऐं हू लग्ज़री लाइफ में हलियो वियो आहे। त उहा लाइफ गुज़ारणु थो चाहे। हिते क़ुर्बानियूं ॾियणियूं थियूं पवनि, हिते रतु वाहिणो थो पए, हिते पघर वाहिणो थो पए, हिते पंधु करणा था पवनि, तहरीकूं ईअं कामयाबु कोन थींदियूं आहिनि। सो दोस्तो, असांजो जेको सो विज़न क्लियर आहे इंशाअल्लाह। असांजे अॻुवान जो विज़न क्लियर आहे त असीं मुहाॾो अटकाईंदासीं उस्तादनि जे लाइ, उस्तादनि जे हक़नि जे लाइ। पर पहिरीं असां मुहाॾो अटकायो आहे उन्हनि कुवतनि जे साम्हूं, उन्हनि कुवतनि खे हाराइण जे लाइ तव्हां असांजी मदद कंदा। सो दोस्तो, मुंहिंजी वीडियो ॾाढी डिघी थी वेंदी, वक़्तनि पर वक़्तु आगाही ॾींदो रहंदुसि। असां फारम सबमिट करे चुकियो आहे, अलाह जे आसिरे ते, तव्हां दोस्तनि जे आसिरे ते। तव्हां असांजा बाज़ू बि आहियो, तव्हां असांजो अखियूं बि आहियो, तव्हां असांजा हथ बि आहियो। असांखे मज़बूत तव्हां कंदा, सोशल मीडिया ते तव्हां असांजी सपोर्ट करियो, पर अमली कमु बि तव्हां असां कयो। जेको तव्हांजो जेको असां तहलके जो सदर आहे, या जनरल सेक्रेटरी आहे, या ज़िले जो सदर आहे, या जनरल सेक्रेटरी आहे, तव्हां आम उस्ताद उन जा वोटर रहिया आहियो, तव्हां वोट कयो आहे, उनखे चूंडियो आहे। हाणे तव्हांजो आम उस्ताद जो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे तहलके जे सदर खे, जनरल सेक्रेटरी खे, ऐं जेको आहे ज़िले जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी पाबंद कयो त बाबा ही शऊर रखंदड़ टोलो आयो आहे, जेको मुहाॾो अटकाए थो हिकिड़े, ईअं सम्झो त बुर्जमान जेके आहिनि, इन इक़्तिदारी धुर सरकार जा जेके साथारी जेके आहिनि दोस्त, उन्हनि जे ख़िलाफ़ु। सो इन जे ख़िलाफ़ु जेको पाण खे भरपूर जेको आहे जेको हिसो वठिणो आहे। तव्हां आम उस्ताद जेको आहे उहो उन वोटर खे क़ाइल कयो त बाबा असांजो वोट जो सही इस्तेमालु तव्हां कयो। दोस्तो, मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां शेयर कयो त जीअं असांजो मंशूर क्लियर आहे, उहो आम उस्ताद ते पहुचे, त असांजो विज़न जेको आहे उहो क्लियर आहे। सरकार सां त मुहाॾो अटकायो, पहिरीं असां हिननि वॾियुनि ताक़तनि सां मुहाॾो अटकायो, हिते असीं कामयाबु थियूं। तव्हांजो भाउ मोहम्मद अली शर, महिरबानी।